अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। हाणे पेश आहे दड़े मां सूफ़ी सारंग शाह जी रिपोर्ट। गोटा हाजी अब्दुल्ला कांदोड़ में 20 ॾींहं अॻु नारे ताहिरा कांदोड़ जे क़त्ल केस जी शफ़ाफ़ जांच करण ऐं गिरफ़्तार जवाबदारनि खे रिआयत ॾियण ख़िलाफ़ मक़तूला जे वारसनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि हुसैन बख्श कांदोड़, डॉक्टर अफ़ज़ल मेमण, कामरेड अज़ीज़ सुमरो, हाफ़िज़ एजाज़ सुमरो ऐं ॿियनि पारां पिञाड़ी पुल चौक ते एहतियाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाननि चयो 20 ॾींहं अॻु नारी ताहिरा कांदोड़ खे जवाबदार बदर कांदोड़ क़त्ल कयो हो, जंहिंखे ख़ुदकशी जो रंग ॾिनो पियो वञे। हिननि चयो त जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे, जिते ख़ासि जांच करण बदिरां रिआयत ॾिनी पई वञे, जॾहिं त पुलिस जवाबदार जी धुर बणियल आहे। पुलिस नारी जो केस लोड़ण जाइ थी। हिननि मुतालबो कयो त नारी ताहिरा कांदोड़ जे क़त्ल केस जी शफ़ाफ़ जांच करे मुलवस हथनि खे अवाम आॾो वाक़ो कयो वञे, ॿी सूरत में एहतियाज जो सिलसिलो जारी रहे थो।